नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे चोटियारों खां ख़बर ॾींदा हलूं त चोटियारो थाणे जी हद सारजी में भेल में पियल उठ ते इलाइक़े जे बाअसर ज़मींदार भाइरन मारख राजड़ ऐं संदसि भाउ मीर मोहम्मद राजड़ जो उठ ते कुआड़ियुनि सां हमिलो। उठ खे डोड़ाए कुआड़ियुनि जा वार करे हिकु जंग खां माज़ूर करे छॾियो, जंहिं सबबि उठ हलण फिरण खां लाचार बणियल आहे। हिन सिलसिले में ज़ख़्मी थियल उठ जे मालिक आदम राजड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो उठ जवाबदारनि जी ॿनी मां गुज़री घर तरफ़ अची रहियो त जवाबदारनि बिना जवाज़ उठ ते कुआड़ियुनि सां हमिलो कयो, जंहिं सबबि उठ जे साॼे पासे वारी पोहीं टंग में 3 खां वधीक कुआड़ियुनि जा धक लॻण करे माज़ूर थी वियो। जॾहिं त चुटियारो थाणे ते उठ मालिक आदम राजड़ जी फरियाद ते 3 जवाबदार मारख राजड़, मीर मोहम्मद ऐं हिकु नामालूम खिलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ॿिए पासे चुटियारो पुलिस जवाबदारनि जे न मिलण ते जवाबदारनि जी औताक ते बीठल ट्रैक्टर काए पुलिस पोस्ट टंडो मिठा खान ते बीहारे छॾी आहे। उठ गांव में पियो, उन जे दौरान ॻोठाणनि बासर माण्हुनि गॾिजी उठ खे धक हणी ऐं उठ खे तमामु शदीद माना जेको आहे सो टंग टुटी पई आहे ऐं तमामु ॾाढो ज़ुल्म कयो अथनि। उन जे लाइ असां DC सागड़ ऐं DSP सागड़ खे ऐं SHO चोटियारियूं खे अपील था कयूं त बासरनि माण्हुनि ते क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।